नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी यहाँ इशा आयुब सब खबरें शामिल कंदासीं हिन वक्त जो हेडलाइंस। कराची जी सियासत में तब्दीली मुस्तफ़ा कमाल PSP के MQM में ज़म करण जो ऐलान करे छॾियो। फारूक सत्तार पारां हिकु भेरो ॿीहर मुतहदा जो हिस्सो बणजण जे लाइ तैयार। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त मैंडेट विरहाइण ऐं साज़िश कंदड़नि खे अॼु मायूसी थींदी। मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त अॼु तारीख़ी ॾींहुं आहे। अॼु न सम्झ में ईंदड़ फ़ैसिला थी रहिया आहिनि। वज़ीर आज़म जे गॾियल अरब इमारत जे सदर सां मुलाक़ात। पाकिस्तान जे $2 अरब कर्ज़ खे ओवर रूल करण ऐं $1 अरब वाध करण ते इतफ़ाक़। अबू ज़हबीअ में शहबाज शरीफ़ ऐं शेख मोहम्मद बिन ज़ैदुल नहयान विच में मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾेवर। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां अमरीकी सफ़ी डोनाल्ड ब्लूम जी मुलाक़ात। पाकिस्तानियुनि जे लाइ वीज़ा जी सहूलियतुनि वारे मामले ते ॻाल्हि ॿोल। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेनीवा कॉन्फ्रेंस में अमरीका पारां बोर मुतासिरनि जी बहालीअ लाइ वाधू $1 करोड़ इमदाद ॾियण ते थोरा पिणु मञिया विया। डोनाल्ड ब्लूम तरफ़ां बोर मुतासिरनि जी बहालीअ लाइ सहकार जारी रखण जो अज़्म। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में महांगाई ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। आम वहापे जी शयुनि जी क़ीमतुनि जे हवाले सां पाण जांच करण जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त प्राइस कंट्रोल जे लाइ ख़ासि फोर्स क़ाइमु करे ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइसिस डिपार्टमेंट खे मुकमल तौरु फ़ाल कयो वञे। वापारियुनि खे परेशान करणु संदनि मक़सदु नाहे पर शयुनि जे अघनि खे कंट्रोल कयो वेंदो।